अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइफ लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशपामर हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे हिन प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारी जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर हिते ईंदा आहिनि जेके उन बारे में असांखे मुकमल ॼाण ॾींदा। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा कैंसर बाबति कंदासीं। कैंसर हिकिड़ो मुज़ी मर्ज़ु आहे। कोशिशि कंदासीं त इन ते असां तव्हांखे मुकमल ॼाण ॾियूं त कैंसर थींदो छो आहे, उनजा सबब कहिड़ा आहिनि, कहिड़ी वजह सां इहा बीमारी थिए थी, छा इन जो को इलाज बि मुमकिन आहे या इन जे बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, ऐं कैंसर जेकॾहिं थिए थी त छो थी थिए, छा का वायरल डिज़ीज़ आहे या असांजे खाधनि में का ख़राबी आहे, छा असांजी रहणी कहिड़ी में का ख़राबी आहे, त असांजे कैंसर बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन सिलसिले में असां सां जेको महिमान आहे उहो आहे डॉक्टर ख़लील अहमद मेहर, जेके पाण क्लिनिकल ऑन्कोलॉजिस्ट आहिनि, माना कैंसर जी बीमारियुनि जा माहिर आहिनि। तव्हां बि सवाल करे कैंसर जे बारे में या जेकॾहिं का ॻोढ़ी थिए थी या को ट्यूमर थिए थो या को अहिड़ो कंहिंखे नासूर आहे या को ज़ख़म आहे जिस्म में किथे बि, त उन बारे में को बि सवाल असांजे महिमान खां तव्हां करे सघो था त डॉक्टर साहब तव्हांखे उन्हनि जो जवाबु ॾे। जॾहिं बि तव्हां को सवाल कयो त पंहिंजी टीवी जो आवाज़ु घटि रखो त जीअं तव्हांजो आवाज़ु असां ताईं आराम सां पहुची सघे। डॉक्टर साहब तव्हांखे उन्हनि जो जवाबु ॾे। अॼु असांजो मौज़ू आहे कैंसर जी बीमारी। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। डॉक्टर ख़लील, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां हिते आयो। असां जेकॾहिं अहिड़ी बीमारी ते ॻाल्हायूं था जंहिंजे लाइ माण्हू जॾहिं उनजो नालो ॿुधनि था त काफ़ी उनखे ख़ौफ़ थियो त हिकिड़ो मुज़ी मर्ज़ु आहे। माण्हुनि जे ज़हन में इहो ख़्यालु आहे त इन जो को इलाजु कोन्हे, जेकॾहिं कैंसर लॻी वई त सम्झो ज़िंदगी ख़तमु थी वई। पर मुंहिंजे ख़्याल में ईअं न आहे, छो त दुनिया में हर बि जॾहिं का बीमारी अचे थी त अल्लाह ताला उनजो इलाज बि मोकिलियो आहे। सभ खां पहिरीं मुंहिंजे नाज़रीन खे ॿुधायो त कैंसर जा क़िस्म घणा आहिनि ऐं केतिरनि टाइप जी थींदी आहे? कैंसर बेसिकली जेका थींदी आहे उहा ॿिनि टाइपनि जी थींदी आहे। हिकु जेको आहे सॉलिड थींदी आहे, सॉलिड ट्यूमर्स थींदा आहिनि, ऐं ॿिया जेको आहे लिक्विड ट्यूमर थींदा आहिनि। सॉलिड ट्यूमर्स में जेके अची वञनि था उहे मुंहं जो कैंसर आहे, ॻीचे जो कैंसर आहे, छाती जो कैंसर आहे, फेफड़नि जो कैंसर आहे, ऐं मैदे जो कैंसर आहे, ओवरी जो कैंसर आहे, सर्विक्स जो कैंसर आहे। इहे जेके सॉलिड ट्यूमर्स आहिनि। ठीकु आहे। ऐं लिक्विड जेके हूंदा आहिनि उहे जेको आहे सो खून जा ब्लड जा बीमारी हुजनि उन्हनि खे चइबो आहे, जंहिंमें ब्लड कैंसर आहे, खून जो एक्यूट लिम्फोसाइट ल्यूकीमिया या एक्यूट माइलोइड ल्यूकीमिया आहे, जेको आहे सो मल्टीपल माइलोमा आहे, हेयरी सेल ल्यूकीमिया आहे। इहे इन्हनि जूं जेके आहिनि से मेजर टाइप्स आहिनि जेके ॿिन्ही में डिफरेंशियल थी वेंदो आहे। अच्छा डॉक्टर ख़लील, हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि हिन में अचे थी त जेको सेल इंसान जो जेको जिस्म आहे, जहिड़ो बि जिस्म आहे, उहो स्किन हुजे, उहो सॉफ्ट टिश्यू हुजनि, उहो असांजे फिफड़ हुजनि, असांजा लिवर हुजे, जेको बि आहे उहो सेल ते ठहियलु आहे। त इहो सेल ख़राबु छो थींदो आहे? माने जवाबु पर मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो कॉलर उनखे पहिरीं शामिलु था कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं मां डॉक्टर ज़फ़र सियाल थो ॻाल्हायां कराची खां। केरु साईं? ॿीहर ॿुधायो। डॉक्टर ज़फ़र सियाल थो ॻाल्हायां कराची खां। वॾी महिरबानी, तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर ख़लील असां सां गॾु अॼु कैंसर बाबति ॻाल्हि ॿोल पिया कयूं। साईं खां इहो सवाल पुछिणो आहे त आमतौर ते असांखे बि ऐं जेके ॿिया माण्हू आहिनि उन्हनि खे बि इहा ॻाल्हि हूंदी आहे त जेके माण्हू रूटीन में पंहिंजी टेस्टूं कराईंदा रहंदा आहिनि पंहिंजी हेल्थ अवेयरनेस जे लाइ, उन्हनि खे अगरि कहिड़ी इनिशियल पॉइंट जेका ब्लड टेस्ट में नज़र अचे थी, उनखे शक पए त मुंहिंजी इनिशियल स्टेज कैंसर जी शुरू थी वई आहे, त उन में करे ॿियो हुनजी कहिड़ी इब्तिदाई अलामत कहिड़ी हूंदियूं आहिनि जो माण्हू शुरू में प्रिकॉशन करे या उनखे थियण खां बचाए या जेको इनिशियल इलाज स्टार्ट करे, त ब्लड जी कहिड़ी टेस्ट में कहिड़ी पॉइंटूं जेका नोट कजनि या उन्हनि में अगरि माण्हू खे का घटि वधाई नज़र अचे त उन माण्हू खे शक पए त उनखे कैंसर आहे। वॾी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हांखे जवाबु ॾियूं था। डॉक्टर ज़फ़र ॾाढो ज़बरदस्त सवाल कयो। उन सवाल इहो हो डॉक्टर साहब जो त जेकॾहिं असां रूटीन जेके इन्वेस्टिगेशन करायूं था उन में अहिड़ी कहिड़ी पॉइंट असांखे नज़र अचे जीअं असांखे शक पए त असांखे कैंसर जा सेल बि थी रहिया आहिनि, जेके जीअं CPC कराएसीं या का बि कराएसीं, की रूटीन टेस्ट में किथे असांखे को अहिड़ी पॉइंट मिली वेंदी जितां असां फ़ौरन ई कैंसर खे पकड़े उनजो इलाजु कयूं? बिल्कुलु मिली सघे थी। ऐं मुख़्तलिफ़ जीअं मां तव्हांखे ॿुधायुमि त मुख़्तलिफ़ बॉडीअ में मुख़्तलिफ़ ट्यूमर्स आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे सो इन्वेस्टिगेशन ते उहे नुमेदार थी सघनि था। जीअं जेकॾहिं असां खून जी कैंसर जे मुतलिक़ ॻाल्हाईंदासीं त उनजे अंदरि हिकिड़ी CBC रिपोर्ट थींदी आहे, उनजे अंदरि जेको आहे सो सेल लाइन मौजूदु हूंदी आहे। उनजे अंदरि ॾिसंदासीं त असां जेकॾहिं एबनॉर्मल सेल्स उन में अचनि था, जंहिंखे एबनॉर्मल सेल इन द फॉर्म ऑफ ब्लास्ट सेल ईंदा आहिनि, त उहे जेकॾहिं अचनि था त उन में असां जेको आहे सो ॾिसंदासीं हा त इहो शक आहे इन में, ऐं इनखे जेको आहे वधीक इन्वेस्टिगेटेड करणु खपे हेमेटोलॉजिकल डिज़ीज़ जे हवाले सां। जेकॾहिं फेफड़नि जो कैंसर थिए थो त उन में एक्सरे आहे, उन ते जेको आहे सो लॻे थो त जेको आहे सो पिन पॉइंट उन में नज़र अची वेंदो आहे त इहो जेको आहे, हा उहो ओपेसिटी नज़र अची वेंदी आहे त उन में नज़र ईंदो आहे त असांखे
जेको आहे हिन में कैंसर आहे जेको आहे सो या जेको आहे सो ट्यूबरकुलोसिस आहे शक आहे उन ते करे सघे थो बाक़ी कंफर्म असां उनखे जेको आहे सो जेकॾहिं उहो त बाद में अल्ट्रासाउंड में बि कहिड़ी शइ नज़र अचे त अल्ट्रासाउंड जे बि अंदरि जेका ॻोड़ी नज़र अचे त उन में बि असां शक करे सघूं था ऐं जेकॾहिं छातीअ में जेकॾहिं अल्ट्रासाउंड आहे 3 सालनि खां पहिरियां छाती जो अल्ट्रासाउंड थियो आहे उन में का ॻोड़ी अचे थी त उन में असां शक करे सघूं था या को ज़ाहिरी ट्यूमर बि नज़र अचे का ॻोड़ी तॾहिं बि असां शक करे सघूं था मतिलबु इहो त रिटन टेस्ट में बि असां वञी करे हिनखे वधीक ट्रीटमेंट कराए सघूं था जैसा हिकु ॿियो बि कॉलर आहे असां सां हेलो अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम साईं केरु था ॻाल्हायो किथां साईं गुलाम रसूल संजराणी शहजादपुर खां वॾी महिरबानी गुलाम रसूल संजराणी तव्हां असांखे फ़ोन कई डॉक्टर ख़लील अहमद मेहर असां सां गॾु आहे अॼु असां कैंसर ते ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं छा पुछंदो साईं मुंहिंजो अर्ज़ु आहे त इहो पाखाने वारी जाइ जेका आहे उनजे पासे में हिकिड़ी ॻोड़ी आहे 5-6 साल थी विया आहिनि अच्छा उन उन ॻोड़ी में कॾहिं सूर थिए थो ज़ोर थो हथ सां ॾिजे त उन मां पस निकिरे थी न त उहा ॻोड़ी आहे बसि अच्छा उनजे लाइ मशवरो ॾिजो सर तव्हां कंहिं संजराणी साहिबु कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो तव्हां हा सर डॉक्टर हिकिड़े आहे असां वटि सर्जन डॉक्टर गुल पठाण उनखे असां ॾेखारियो ॿुधायो ॾिठई उन कोन उन चयो त हीअ ऑपरेशन जे ज़रिए जेको आहे हीअ यकी नब्ज़ अंदरि वञे थी या ऑपरेशन जे ज़रिए या जेका आहे नब्ज़ या निकिरंदी या ॻोड़ी कटबी ठीकु आहे ॿियो को तव्हांजो सुवालु आहे बसि सर इहो आहे सर डॉक्टर साहब तव्हां कुझु पुछंदो न बसि ठीकु आहे वॾी महिरबानी तव्हांखे जवाबु ॾियो था डॉक्टर साहब छा या जेका हिन जी तकलीफ़ छा थी सघे थो तकलीफ़ इहो आहे त असां वटि जेको आहे सो कुझु एनल टैग्स थींदा आहिनि जेके बाज़ारि हुननि खे चवंदा ॻोड़ी नज़र अचे थी फिशर फिशर हुजे या जेको आहे कोई फिस्टुला हुजे या एनल टैग हूंदो आहे माना कि नंढी सूजन वधी वेंदी आहे उहा हुजे त इहा जेको आहे सो करीबी जेको बि सर्जन्स वग़ैरह हुजे उन सां जेको आहे मिली करे उहा सर्जिकली कढनि ॾेखारे ऐं उनजी ऑपरेशन करे ऐं उन जेका उनजी पोइ हिस्टोपैथोलॉजी रिपोर्ट थींदी ऐं उनते जेकॾहिं कैंसर अचे थो असां कॉन्टेक्ट करे अची करे हा मतिलबु इहा त इहो कंहिं सुठे वॾी अस्पताल में वञी हिन जो इलाजु थी सघे थो मुंहिंजे ख़्याल में साईं तव्हां जवाबु ॿुधी वरितो न की वॾी अस्पताल में वञी हिन जो ज़रूरु इलाजु कराईंदो डॉक्टर साहिबु जेको ॻाल्हि हली पई त सेल डिवीजन या सेल टुटंदो छो आहे या असांजी बॉडी सेल ख़राबु छो थींदो आहे अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे कैंसर जे करे जो उहो उते ट्यूमर ठहिणु शुरू थी वेंदो आहे छा थींदो आहे जेकॾहिं मुंहं जे कैंसर जे अंदरि असां कंहिं बि कैंसर में कंहिं बि कैंसर जे अंदरि जेको आहे सो असांजे सेल जे अंदरि जेको आहे सो जॾहिं कोई बि कार्सिनोजिन प्रोड्यूस थींदो आहे त उन सेल जी एब्नॉर्मल मल्टीप्लिकेशन थींदी आहे उन मल्टीप्लिकेशन जे अंदरि जेको आहे उहो सेल जेको आहे हिकु सेल खां ॿिए सेल में ॿिए खां टे खां चौथे में टुटंदो आहे अच्छा टुटंदो वेंदो हा टुटंदो वेंदो ऐं उन मल्टीप्लिकेशन थींदी आहे उहो फॉर्म जेको आहे नसूर जी शिकल अख़्तियार कंदो आहे त इहो जेको आहे सो इन में कैंसर जेको आहे सो प्रोड्यूस थींदी आहे ऐं उहा जिस्म जे कंहिं बि हिसे में प्रोड्यूस थी सघे थी ऐं किथे बि मतिलबु इहो इन सेल टुटण जी का ख़ासि अॼु ताईं ख़बर न पई त छो टुटंदो आहे यानी ख़बर आहे न इन जी का ख़बर न आहे जेको आहे सो इहा एबनॉर्मल आहे जेको आहे सो को नॉर्मल फिजियोलॉजी त न आहे डॉक्टर साहिबु तव्हां सां ॻाल्हाइण जो सिलसिलो जारी आहे वक़्तु थियो हिकिड़े नंढड़े वक़्तु जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढड़ो वक़्तु वेलकम बैक नाज़रीन अचो त पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू करियूं जैसे तव्हां सां ॻाल्हि उहा पई हले त सेल डिवीजन थी आहे अच्छा त मुंहिंजो ॿुधायो त जेका कैंसर आहे जेके ट्यूमर थींदा आहिनि उनजा घणा क़िस्म आहिनि के मेलग्रेनेंट आहिनि के जिन में कुझु मेलग्रेनेंट थींदा आहिनि ऐं कुझु जेको आहे बेनाइन थींदा आहिनि अच्छा बेनाइन जेके आहिनि उहे नुक़सानकार न आहिनि पर जेकॾहिं कंहिं प्रेशर एरिया वग़ैरह ते आहिनि त उन्हनि खे जेको आहे सर्जिकली एक्सिफिलिंग करे करे कढियो वेंदो आहे ऐं बाक़ी जेके मेलग्रेनेंट आहिनि उहे उन्हनि जी तशवीस थींदी आहे ऐं उनखे जेको आहे सो प्रॉपरली जेको आहे सो ॾिठो वेंदो इन्वेस्टिगेट करिणो पवंदो आहे उन्हनि खे करिणो पवंदो अच्छा कीअं ख़बर पए हिकिड़ो ट्यूमर आहे कंहिंखे ॻोड़ी आहे या कंहिंखे जेको बि थी वियो आहे या को ज़ख़्म आहे त कीअं ख़बर पए त क्लिनिकली का ख़बर पवंदी त हीअ बेनाइन आहे या हीअ मेलग्रेनेंट आहे या इन्वेस्टिगेशन तमामु ज़रूरी आहे न कुझु ट्यूमर्स जेके हूंदा आहिनि बाए ॾिसण सां ई जेको आहे सो महसूसु थी वेंदो आहे त हीअ जेके आहिनि उहे जेके आहिनि लुक सां जेके लॻनि था उहे बेनाइन आहिनि ऐं कुझु खे जेको आहे सो इन्वेस्टिगेट करणु ज़रूरी आहे पोइ उन में जेको आहे सो उनजो हिस्टोपैथोलॉजी करणु ज़रूरी हूंदी आहे त उन खां पोइ जेको उन खां बाद में असां चई सघां था त हीअ मेलग्रेनेंट आहे या बेनाइन आहे डॉक्टर साहिबु कॉलर आहे उनखे बि शामिलु कयूं था हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा केरु पिया ॻाल्हायो किथां मां नासिर सातणी ॻाल्हायां थो जिद्दी मां जी वॾी महिरबानी तव्हां जिते खां असांखे फ़ोन कई डॉक्टर ख़लील असां सां गॾु कैंसर ते ॻाल्हि ॿोल पिया कयूं छा पुछंदो ठीकु आहे अच्छा मूंखे डॉक्टर ख़लील सां ॻाल्हाइणो आहे जो मुंहिंजे जिस्म में दाणा नंढा थिया आहिनि नंढड़ा दाणा आहिनि उहे कारा थी विया आहिनि ख़ारिश आहे हुन में सॼे जिस्म ते आहिनि
हाँ सॼे जिस्म में आहिनि, सिर में आहिनि, टंगू में आहिनि, हथ में आहिनि। हिते मां वञी जिते मां दवा वरितमि, डॉक्टर ॾिना आहिनि त 1.5 साल थियो, उन जी दवा मुंहिंजो ख़तमु नथो थिए, ख़तमु नथा थियनि। डॉक्टरनि छा चयो तव्हांखे? हिते जेके डॉक्टर मौजूदु आहिनि जिद्दे में, उन्हनि तव्हांखे छा चयो? उन चयो बसि इहो मामूली दाणा आहिनि, ख़तमु थी वेंदा। चई मामूली दाणा आहे। हाणे 1.5 साल थियो आहे, दवा खां थो त बि ख़तमु नथा थियनि। हाणे डॉक्टर खां पुछां थो त इहो कीअं आहे, कहिड़ो खून ख़राबी आहे या छा आहे, या कैंसर जो मरीज़ आहे? ठीकु आहे डॉक्टर साहब, तव्हां कुझु पुछंदो? बसि ठीकु आहे, वॾी महिरबानी, तव्हांखे जवाबु ॾींदा। वॾी महिरबानी। असांजी जिद्दे खां फ़ोन पे कयो, उते 2 साल थिया आहिनि, उनखे दाणा आहिनि, उन मां पाणी पियो ख़ारिश, इलाज बि कराए पर ठीकु नथो। इहे कहिड़ा थी थो? छा कैंसर थी थो या ॿी का शइ थी सघे थी? बेसिकली कुझु इहे स्किन डिज़ीज़ में इन्वॉल्वमेंट आहे। जेको स्किन डिज़ीज़ हिनखे चयो वञे थो त चमड़ी जी जेका असां का बीमारी आहे उन में जेको आहे हाणे उहो तशवीस जेको आहे सो इहो थी सघे थो त हिन में कुझु थींदा आहिनि त न्यूरोफाइब्रोमेटोसिस थींदी आहे। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं न्यूरोफाइब्रोमेटोसिस आहे ऐं तमामु घणा जेके दाणा हिते हुते पूरी बॉडी जा इन्वॉल्व आहिनि किथे, त उनजे अंदरि त जेको आहे सो तॾहिं जेके न्यूरोफाइब्रोमेटोसिस आहे त ऐं तमामु घणा आहिनि ऐं को नुक़सानु नथा ॾियनि, त उन्हनि खे तकलीफ़ आहे, ख़ारिश थिए थी, पाणी अचे थो उन्हनि मां। जेकॾहिं उनखे तकलीफ़ आहे त उते क़रीब जेको स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर हुजे उहो उनखे ॾिसे, ऐं जेकॾहिं 1.5 साल खां मेडिसिन वठी करे न कयो वियो आहे त प्रॉपर उन दाणे जी कंहिंजी हिकिड़े जी बायोप्सी कई वञे ऐं ॾिठो वञे त इन में छा आहे। वॾी अस्पताल वञी उनजो सही इन्वेस्टिगेशन कराए, सही इलाज कराए त हिनजो इलाज थी सघे थो। बाक़ी आम डॉक्टर हिनजो इलाज नथा कनि। डॉक्टर साहब हिकु ॿियो बि कॉलर आहे, उनखे बि शामिल कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी। केरु था ॻाल्हायो, किथां? साईं अमीर हुसैन मुगेरी, कंबर सिटी मां थो ॻाल्हायां। वॾी महिरबानी अमीर हुसैन मुगेरी। छा पुछंदो डॉक्टर साहब खां? साईं डॉक्टर साहब असांखे अर्ज़ु आहे हिकिड़ो जी, त घेरे जे कैंसर, लिवर जे कैंसर जे बारे में साईं खां पुछा करिणो आहे त असां साईं जन खां इहो अर्ज़ु था पुछा कयूं, सिटी स्कैन में साईं गोरियूं ज़ाहिर थी वियूं जी। हाणे इहा साईं कीअं ख़बर पवे त इहे कैंसर आहे या ॿी का शइ आहे? साईं तकलीफ़ छा आहे ॿी? उन खां रुॻो गोरियूं सिटी स्कैन में नज़र आहिनि या ॿी का तकलीफ़ बि आहे? साईं 2-3 गोरियूं ॾिसण में आयूं लिवर ते, तकलीफ़ इहा सॼे जान में सूर आहे। अच्छा, तव्हां डॉक्टरनि वटि विया, उन्हनि तव्हांखे छा चयो? हा साईं, असां ताज मेडिकल सेंटर में मज़ार क़ाइद खां इलाज करायो आहे। मंज़ूर अमन ज़ैदी को प्रोफेसर आहे जी। पोइ उन त चयो आहे त कैंसर आहे, पर हू चए त मूंखे बायोप्सी तव्हां कराए ॾियो। हाणे बायोप्सी कराइण लाइ असां विया आहियूं साईं जी, पर बायोप्सी कराइण लाइ जेके टेस्ट वारा आहिनि उहे त तव्हांजो मरीज़ ज़ाया बि थी सघे थो इन टेस्ट में। अच्छा, छो त दवा वठो पिया? जी सर, उहे था चवनि त हीउ अल्ट्रासाउंड असां कंदा आहियूं, अल्ट्रासाउंड जे ज़रिए थी सघे थो माना लिवर में ज़्यादा भी माना नुक़सान थी सके थो लिवर जो। अच्छा, उम्र घणी आहे तव्हांजे मरीज़ जी? उम्र घणी आहे? साईं 50-55 साईं। 50-55 साल। डॉक्टर साहब तव्हां को सवाल पुछंदो? अच्छा, उन में पाणी त कान्हे को पेट में? छा में साईं? पेट में पाणी त कान्हे को, छड़ियूं गोरियूं आहिनि? पेट में न साईं, पेट में पाणी वग़ैरह कोन्हे साईं। अच्छा, सिर्फ़ु जेको आहे सीटी स्कैन। वॾी महिरबानी, तव्हांखे जवाबु ॾियो था, वॾी महिरबानी। डॉक्टर साहब सिटी स्कैन में आयो त जेको आहे सो उनखे लिवर में जिगर में गोरियूं आहिनि ऐं डॉक्टर बि शायदि उनखे चयो त कैंसर आहे, बायोप्सी करायो त लिवर कैंसर में कहिड़ियूं कंडीशंस हूंदियूं आहिनि? छा तव्हांखे ॿुधायां त जेको आहे सो हेपेटाइटिस बी ऐं सी असांजे मुल्क में तमामु घणो आहे। ठीकु आहे। ऐं उनजे करे जेको आहे सो हेपेटोसेलुलर कार्सिनोमा में तमामु घणो थिए थो। ऐं हे जेको चवनि था जेको आहे सो मुख़्तलिफ़ क़िस्मनि ते लिवर में गोरियूं आहिनि। ठीकु आहे। ऐं उन्हनि गोरियुनि में 3 शयूं थींदियूं आहिनि। त जेको पहिरीं ॻाल्हि त जेकॾहिं हिकिड़ी गोरी हुजे हा त उनजो इलाजु ऐं ॿियो हिन में जीअं बायोप्सी लाइ चयो वियो आहे, बायोप्सी कंफर्म कंदी आहे त वाक़ई जेको आहे हेपेटोसेलुलर कार्सिनोमा आहिनि। हिन में 3 शयूं थींदियूं आहिनि। हिकु त जेकॾहिं हेपेटाइटिस बी ऐं सी पॉज़िटिव आहे उन क्राइटेरिया खे रखियो वेंदो आहे। ॿियो हिन में थींदी हिकिड़ो मार्कर थींदो आहे अल्फा फिटोप्रोटीन। हा, अल्फा फिटोप्रोटीन जेकॾहिं उहो वधियल आहे 1000 खां वधीक आहे या 500 खां वधीक आहे त उनखे असां एज़ अ लेबल कंदा आहियूं अल्फा फिटोप्रोटीन हेपेटाइटिस बी सी। जेकॾहिं बी या सी जेका बि पॉज़िटिव आहे ऐं प्लस उनजे अंदरि जेको आहे उनखे ॾिठो वेंदो आहे त सीटी स्कैन ते जेको आहे सो मास किथे किथे इनासिंग करे थो। ठीकु आहे। त पोइ जेकॾहिं इन्हनि 3 शयूं पॉज़िटिव आहिनि त पोइ असां इनखे जेको आहे सो ट्रीटमेंट ॾींदा आहियूं। पर इन में अगेन मां तव्हांखे ॿुधायां त ट्रीटमेंट ॾाढी महांगी आहे।
ना ट्रीटमेंट तो मांगे पर चवंदा तव्हां बायोप्सी लाइ वञो था त उहे बायोप्सी करण वारा चवंदा त इहो एॾी सुठी बहितर न आहे तव्हांजे लाइ छा इन कंडीशन में बायोप्सी कराए सघनि था? इन में हिकिड़ो INR ॾिसंदा आहिनि लिवर जे अंदरि जेकॾहिं जॾहिं टेस्ट थींदो आहे त INR ॾिसंदा जेकॾहिं उहो INR आहे त सेफ मेथड आहे इन में कोई नुक़सानु न आहे जेको बायोप्सी थी सघे थी आराम सां। पर उहो छो न पिया कनि कहिड़ो वजह हूंदो? उहो वजह इहो हूंदी हींअर कंहिं न कंहिं सेंटर ते हलिया वञनि जेको सुठो सेंटर हुजे ऐं वेल इक्विप्ड हुजे उते जेको आहे बायोप्सी आसानी सां थी वेंदी। अच्छा त माना बायोप्सी थी पोइ हिन जो इलाजु थी सघे थो। तव्हां हिननि खे छा मशवरो ॾींदो त कंहिं वरी सुठे अस्पताल में या सेंटर में हलिया वञनि ऐं उते वञी करे जेको आहे सो जेके सिटी में आहिनि ऐं उन्हनि में वञी करे जेको आहे सो बायोप्सी जेका आहे CT गाइडेड थी वेंदी या अल्ट्रासाउंड गाइडेड बि थी वेंदी ऐं उन जेको आहे सो मटीरियल कढी ईंदा ऐं उहो जेको आहे सो लेबोरेटरी में टेस्ट कराए वठनि उन में हेपेटोसेलुलर कार्सिनोमा हूंदो उन खां पोइ ट्रीटमेंट आहे। उन खां पोइ ट्रीटमेंट आहे उनजो थी सघे थो पॉसिबल आहे। डॉक्टर साहिबु ॻाल्हि बि कईसीं थियो त हाणे ज़ाहिर जेके नाज़रीन आहिनि उहे बि असां सां गॾु शामिल आहिनि ऐं उन पंहिंजा जेके बि उन्हनि जा मसइला जा बीमारी उहे बि असांखे ॿुधाइनि था तव्हां उनजो जवाबु ॾियो। हिते असां वटि पाकिस्तान में जीअं तव्हां वेठा आहियो वॾी अस्पताल में कराची जी वॾी अस्पताल में कमु था कयो 24 कलाक तव्हां कैंसर जा मरीज़ जो त सभ खां वधीक कहिड़ी कैंसर आहे असां वटि? मर्दनि में कहिड़ी वधीक आहे औरतुनि में कहिड़ी आहे? जेको औरतुनि में आहे उहो छाती जो कैंसर वधीक आहे ऐं जेको आहे सो ओवरी जो कैंसर वधीक आहे ऐं सर्वाइकल कैंसर वधीक आहे। ठीकु आहे। ऐं मर्दनि में जेको आहे फेफड़नि जो कैंसर लंग कैंसर जंहिंखे चइबो आहे उहो वधीक आहे। जिगर जो कैंसर आहे जेको आहे सो तमामु घणो आहे। कोलोन जो कैंसर तमामु घणो आहे। रेक्टम जेका पैखाने जी जॻह आहे उनजो कैंसर मुंहुं जो कैंसर बि आहे। हा मुंहुं जो कैंसर कराची बल्कि पाकिस्तान में तमामु घणो जेको आहे सो ॾिठो वञे थो। सभिनी खां वधीक ॾिठो। हा मुंहुं जी कैंसर सभिनी खां वधीक आहे। उन में जेको आहे सो मुंहुं जा जेके कैंसर आहे ओरल कैविटी जंहिंखे मुंहुं जो अॻियों हिसो आहे ऐं लेरिंग्स मुंहुं जो पार्ट आहे हाइपोफेरिंग्स आहे ऐं जेको आहे सो टंग आहे मेजरली या नेज़ोफेरिंजियल कार्सिनोमा गलो आहे। हा गलो आहे। इहे तमामु घणा आहिनि ऐं इहे जेको आहे इन्हनि जा जेके काज़िज़ आहिनि उहे तव्हांखे अच्छा मां इन ते अचां थो त जीअं हाणे तव्हां ॿुधायो त कैंसर जेका जिस्म जे हर हिसे में थी सघे थी कंहिं बि हिसे में थी सघे थी किथे बि थी सघे थी त जीअं मुंहुं जे कैंसर जो तव्हां हिते ज़िक्र कयो त सभ खां वधीक आहे त इन जा कुझु ख़ासि रिस्क फैक्टर आहिनि जेके हिनखे वधाइनि था छो त हुनजी असांखे ख़बर त कान्हे त कहिड़ो सवाल कहिड़ा रिस्क फैक्टर आहिनि जेके मुंहुं जे कैंसर खे वधीक था वधाइनि? बिल्कुलु तमामु घणा रिस्क फैक्टर आहिनि जीअं त पान आहे गुटको आहे जेको आहे सो जेके नशीली शयूं आहिनि जेके इहे नसवार आहे छाली आहे पीटल नट्स आहिनि इहे तमामु घणियूं जेको आहे सो मुंहुं जो जेको आहे सो कैंसर कराइनि था ऐं उन्हनि उहे जेके आहिनि असांजी जेको आहे सो ओरल कैविटी जी जेका सेंसिटिव एरिया आहे उनखे डैमेज कनि था ऐं उन खां बाद में जो कैंसर थिए थो। इन्हनि जे सभु जे करे डॉक्टर साहब कॉलर आहे शायदि असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं। शहर नवाबाद का नारू भील। नवाबाद का नारू भील। जी जी। छा पुछंदो डॉक्टर साहब खां? अॼु असां कैंसर ते ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। वॾी महिरबानी तव्हां फुरड़ियूं आहिनि जिस्म में हिनखे छा करणु खपे? फुरड़ियूं वॾियूं आहिनि नंढियूं आहिनि? जी वॾियूं आहिनि। कॾहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव नारू? जी ॾेखारियो अथमि पर उहो चवनि था त असांखे का ख़बर नथी पए। अच्छा सॼे जिस्म ते आहिनि? जी जी आओ। कॾहिं कंहिं वॾी अस्पताल में आया हुआ हैदराबाद या कराची कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव? साईं वॾी अस्पताल में अञा कोन विया आहियूं। अच्छा इहे जेके फुरड़ियूं आहिनि या जेके तव्हांखे इहे ॻोड़ियूं आहिनि इन्हनि में का तकलीफ़ आहे? तकलीफ़ आहे सूर जाम आहे। अच्छा ॿियो पाणी वाणी को हुन मां अचे थो? जी पाणी बि थोरो थोरो थिए थो कॾहिं। अच्छा तव्हांजी उमिरि घणी आहे? उमिरि 60 साल हूंदी। अच्छा कमु छा कंदा आहियो? कमु बनी बारे जो सर। ठीकु आहे वॾी महिरबानी तव्हांखे जवाबु ॾियनि था वॾी महिरबानी। साईं छा थी सघे थो सवाल सम्झो तव्हां? हा बिल्कुलु सॼी जिस्म ते ॻोड़ियूं आहिनि ऐं उमिरि बि 60 साल आहे ॿनी ॿार जो कमु था कनि माण्हू ॻोठनि में कंहिं वॾी अस्पताल में कोन विया आहिनि। ॻोठाणा जेके माण्हू वीचारा आहिनि जेके असांजे सम्झिए इंटीरियर में तमामु घणा रहनि था उहे जेको आहे सो लेक ऑफ फैसिलिटीज़ जे करे ऐं जेको आहे सो ॿियनि शयुनि जे करे जेको आहे सो उहे पंहिंजे ॻोठ खां ई वीचारा कोन निकिरी सघंदा आहिनि त उहो कान वेंदा आहिनि। उन्हनि खे खपे त जेको आहे सो क़रीबी जेकॾहिं को सेंटर आहे या कॾहिं का कॾहिं का कैंप लॻे थी ऐं उन में को फिज़िशियन अचे थो या त उनखे ॾेखारे वठनि ऐं स्किन स्पेशलिस्ट ख़ासि करे छो जो हिन में स्किन जी आहे उन में जेकॾहिं ॾिसंदा त पहिरियां जेकॾहिं हो थी सघे थो पियो फॉलिकुलाइटिस थिए या ॿियो कुझु थिए त उनखां इनखे करे वठनि। अच्छा मतिलबु कंहिं डॉक्टर खे ॾेखारे पंहिंजो इलाजु करे। अच्छा डॉक्टर साहिबु जीअं तव्हां ॿुधायो त जेके असां नशो कयूं उनजे करे असांजे मुंहं जूं कैंसर थी सघनि थियूं सभु कुझु थी सघंदो त जेकॾहिं कैंसर कंहिंखे आहे त उनजे तव्हां वटि इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि? असां वटि हर लिक्विड डिज़ीज़ जो पंहिंजो इलाजु आहे ऐं सॉलिड ट्यूमर जो पंहिंजो इलाजु आहे।
इलाज जा जेके आहिनि से 3 तरीक़ा आहिनि। पहिरियों जेको आहे सो सर्जरी हूंदो आहे ऐं ॿियो जेको आहे सो रेज़िस जी छाउनि जी कंडीशन सूरत में ऐं आख़िरी जंहिंखे रेडियोथेरेपी चवंदा आहियूं, ॿियो कीमोथेरेपी आहे। कीमोथेरेपी चवंदा आहियूं। अच्छा, जॾहिं डायग्नोज थी वञे, डायग्नोज जो ख़ासि तव्हां छा आहे त डायग्नोज छा सां कंदा आहियो तव्हां? असां डायग्नोज जेकॾहिं मुंहं जो कैंसर आहे त उनखे जेको आहे सो रूटीन रिपोर्टूं कराए ऐं प्लस CT स्कैन आहे कराए ऐं जेको आहे सो उन खां पोइ इहे शयूं ॾिसी ऐं पोइ बायोप्सी कराईंदा आहियूं ऐं बायोप्सी ते कंफर्म कंदा आहियूं त जेको आहे जेकॾहिं छाती जो कैंसर आहे तॾहिं बि बायोप्सी ज़रूरी आहे। हर शइ में बायोप्सी ज़रूरी आहे। कैंसर जे इलाज जो बायोप्सी ज़रूरी आहे। उन खां सवाइ उनजो इलाजु शुरू नथो करे सघे। अच्छा, इन्हनि टिनी इलाज खां अलावा का टारगेट या का नओं इलाज बि को आहे कैंसर जो? बिल्कुलु, अॼुकल्ह जेको बि कैंसर जो इलाजु जेको आहे उहो वधंदो वञे थो। जेको आहे सो उन में आहे टारगेटेड थेरेपी आहिनि जंहिंमें मोनोक्लोनल एंटीबॉडीज़ यूज़ थींदियूं आहिनि ऐं उहे जेको आहे सो मुख़्तलिफ़ सेल ते वञी करे टारगेट कंदियूं आहिनि ऐं उन्हनि में जेके आहिनि जेको पाकिस्तान में कुझु जेके आहिनि मोनोक्लोनल एंटीबॉडीज़ पॉज़िटिव आहिनि, बाक़ी कुझु जेके आहिनि जेको आहे सो अञा मज़ीद जेको आहे सो उन्हनि खे हिते छा सॼे पाकिस्तान में जेको आहे सो सहूलियतूं आहिनि मरीज़नि जे इलाज लाइ? पाकिस्तान में जेके सहूलियतूं आहिनि मरीज़नि जे हिसाब सां सिंध गवर्नमेंट वटि त का बि सहूलियत फैसिलिटी अवेलेबल कोन्हे का, छो जो सिंध गवर्नमेंट वटि को बि कैंसर जो सेंटर न आहे। बिल्कुलु उहे खुलणु खपनि ऐं उहे जेके आहिनि से जीअं सखर आहे, सखर में सेंटर खुलणु खपे। जेको आहे सो जीअं नवाबशाह में बि आहे त डिफेंस मिनिस्ट्री वारनि जो आहे, पर नवाबशाह सेंटर खोलियो त उनजो इलाज। डॉक्टर साहब, टाइम बि ख़तमु थियण वारो आहे त तव्हांजो को मैसेज, को पैगाम कैंसर जे मरीज़नि खे? मुंहिंजो पैगाम इहो आहे त जेकी बि माण्हू आहिनि उन्हनि खे कहिड़ी बि एरिया में का ॻोड़ी आहे या का इहा तशवीज़ आहे त कैंसर डायग्नोज़ थी आहे या डायग्नोज़ न थी आहे, नंढी ॻोड़ी आहे या वॾी ॻोड़ी आहे, त उहे अची करे वॾी अस्पताल में ऐं डॉक्टर सां मशवरो कनि ऐं जेकॾहिं उन्हनि खे को तशवीज़ थिए थी कैंसर जी त बर वक़्तु उन इलाजु कनि। जेकॾहिं पहिरियां ऐं नंढी अर्ली स्टेजिस में अची करे पंहिंजो इलाजु करायूं त इन जो इलाजु तमामु घणो कामयाबु आहे ऐं कैंसर लाइ इलाजु न आहे। वॾी महिरबानी डॉक्टर खलील, तव्हां सां वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, तव्हां असांजे मौजूद महिमान डॉक्टर खलील अहमद महर सां गॾु जेको कैंसर बाबति असांखे ॼाण ॾेई रहियो। डॉक्टर साहिब जी चवणो त जॾहिं बि तव्हांखे ॻोड़ी या तकलीफ़ हुजे त शुरूअ जे जॾहिं बीमारी शुरू थी थिए उन शुरूअ जे ॾींहंनि में असां इलाजु करायूं त असां बहितर ऐं सुठो हुनजो इलाजु करे सघूं था। कैंसर लाइ इलाजु कान्हे। डॉक्टर साहिब जी इन्हनि ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ई प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमौर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।